नाज़रीन, मदई जी मां असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त मदई जी नारीअ नवंदिरो वासी नौजवान सां हैदराबाद जी अदालत में परणो करे छॾियो आहे। तहफ़ुज़ जो मुतालबो पिणु करे छॾियो। उन सिलसिले में मदई जी रहवासियुनि सायरा धीअ अख़्तियार अमन जुणेजो नवंदिरो वासी नौजवान सजाद पुट अलवरायो जुणेजो सां हैदराबाद जी अदालत में परणो करे छॾियो आहे। उन सिलसिले में जोड़े पारां सहाफ़ियुनि अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे तहफ़ुज़ जो मुतालबो कयो वियो आहे। उन मौक़े ते नारी सायरा जुणेजो चयो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां पंहिंजे वालिदैन जो घर छॾे नवंदिरो वासी नौजवान सजाद जुणेजो सां 3 नवंबर ते हैदराबाद जी अदालत में परणो कयो आहे। पर मुंहिंजे भाउ पुलिस अहलकार यासीन जुणेजो ऐं ॿियनि तरफ़ां मुंहिंजे मुड़ुस ख़िलाफ़ कूड़े अगवा जो केस दाख़िल करायो वियो आहे ऐं असांखे कारा इल्ज़ाम हेठि क़तल करण लाइ ॻोल्हे रहिया आहिनि। हिन मुतालबो कयो त मुंहिंजे अगवा जो मुंहिंजे मुड़ुस ख़िलाफ़ दाख़िल कूड़ो केस ख़तमु करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मां भी इहो ई थो चवणु चाहियां त मुंहिंजे न कंहिं पीउ जो हथां न कंहिं भाउ न को मिट जो जेको कमु कयो आहे मां पंहिंजी मज़बूतीअ ते कयो आहे। मां पंहिंजे हिसाब सां कयो आहे, न को मुंहिंजे मिट खे न को मुंहिंजे पीउ खे ख़बर आहे।